नंढी उम्र जे शादी ते पाबंदी हणण वारे कानून के 7 साल गुज़री विया आहिनि, पर उन जे बावजूद बि ॿाराड़ी तोणे शहर इलाइक़नि में ज़बरदस्ती नंढी उम्र जी शादी करण वारो सिलसिलो जारी आहे। बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ अलनो पंवर भरिसां रहंदड़ 13 वरनि जी नींगरी शकीला रिंद ज़बरदस्ती शादी करण जे ख़ौफ़ खां पंहिंजे माउ पीउ सां गॾु डिप्टी डायरेक्टोरेट वुमेन सेल नवाबशाह पहुती, जिते हुननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हाँ न त करां थी ज़बरदस्ती करण। नींगरी के जेको आहे ज़बरदस्ती असांखे धमकियूं पिया ॾियनि त चवनि था सुभाणे असां निकाह पढ़ी तव्हांखे ॿधी करे खणी। उहे बि झांगारा बाज़ार जा रिंद आहिनि, गुलशन रिंद और यासिर रिंद, ॿिया बि रिंद उन्हनि सां गॾु शरीक आहे। जी उमिरि घटि आहे, एज घटि आहे। घणी उमिरि अथव? ईअं साईं 12-13 साल। असां ॾियणु कोन था चाहियूं, नंढड़ी आहे, उमिरि घटि अथसि, असां ॾियणु कोन था चाहियूं। असां केस कयूं, हू चवनि था ज़बरदस्ती असां कंदासीं, वॾा वॾा माण्हू वठी ईंदासीं, शादी करे ईंदासीं, असां कोन था ॾियूं। चाइल्ड मैरिज जे तहत नंढी उमिरि जे ॿार जी शादी नथी कराए सघिजे ऐं उन खां अलावा जेका वटा सटा मैरिजिस एक्सचेंज मैरिजिस ते बि पाबंदी आहे, छो त उन जा जेके बि साइड इफेक्ट बाद में थियनि था उहे तमामु बुरा असरात ज़ाहिर थियनि था। हिन वक़्तु हिननि खे तहफ़ुज़ जी ज़रूरत आहे त जीअं सुभाणे ज़बरदस्ती हिन जो निकाह न करे सघे। जी बिल्कुलु हिननि खे थ्रेट्स आहिनि त हिननि असां SSP बेनज़ीराबाद खां बि इन मामले ते हेल्प वठंदासीं ऐं उन खां अलावा कोर्ट में बि हिननि खे पेश कराईंदासीं ऐं हिननि खे शेल्टर बि फ़राहम कंदासीं। बी सेक्शन थाणे जी हद ॻोठ अलनो पंवर जा ही रहवासी आहिनि। हीअ नंढड़ी 13 वरनि जी नींगरी आहे, उहा ज़बरदस्ती शादी कराइण जे हवाले सां तहफ़ुज़ लाइ डिप्टी डायरेक्टोरेट वुमेन सेल नवाबशाह पहुती आहे। हिन जो चवणु आहे त असांजे नंढीअ जी उमिरि घटि आहे, पर उन जे बावजूदि बासर ज़बरदस्ती निकाह करणु चाहिनि था। कैमरामैन रफ़ाक़त सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकेली, सिंध टीवी न्यूज़ नवाब।